टाइम न्यूज़ ने पंहिंजी अख़बार जे सॾ ते 5 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं जारी आहिनि। इन सिलसिले में हिंगोरजा में सिंधु तो में साह असांजो जे सिर हेठि मच कचहरी कोठाई वई। इन बाबति रिपोर्ट ॾेई रहियो आहे अब्दुल जब्बार चांद। इन वक्त मौजूद आहियूं हिंगोरजा भरिसां ॻोठ उस्ताद मोहम्मद परियल सातो में जेको मच कचहरी ऐं सुगड़ कचहरी मुनक़िद हिते कराई वई आहे। जेको सिंधु तो में साह असांजो सिरे हेठि जेको मोहतरम अली काज़ी ऐलान कयो आहे, असीं मौजूद आहियूं। अचो त हिते जेके आयल जेके महिमान आहिनि ऐं ॿियो जेको सुगड़ जेके आयल आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे। टाइम न्यूज़ या पंहिंजी अख़बार जे ज़रिए हिन जेको पैगाम ॾिनो आहे, सच पुछो त इहो बेहद असांखे ख़ुशी आहे हिन जी। ऐं असां इंशा अल्लाह ताला इन सां गॾु हूंदासीं। ऐं इहो 5 डिसंबर वारो ॾींहुं असां क़ौमी ईद जो ॾींहुं करे ऐं सभिनी ईदनि खां वधीक असांखे इहो क़ौमी ईद जो ॾींहुं लॻंदो आहे। देश बि सुहिणो, वेस बि सुहिणो, सुहिणा सुहिणी सिंध आबादी, नंढड़ा वॾड़ा ॿुढड़ा भाइन अरबीअ जी इमदादी, अजरक टोपी वेस असांजो वेस दिली दल बंदा, जहिड़ा सिंध जा माण्हू सुहिणा, तहिड़ी सुहिणी सिंधा, सदके सिंध जी मिटीअ तां मुंहिंजी जान जिंदा। सिंधु नदीअ में माणिक मोती हीरा वाह वन था, ज़मरुद याक़ूत जोहर जानी लोचे लाल लान था, ओ सिंध जो पत्थर पारस भाया तार तिकेरी तंदा, जहिड़ा सिंध जा माण्हू सुहिणा, तहिड़ी सुहिणी सिंधा, सदके सिंध जी मिटीअ तां मुंहिंजी जान जिंदा। बुनियादी तौर ते जेको ही मौज़ू आहे सिंधु तो में साह असांजो, सिंधु दरिया में असांजो बिल्कुलु साहु आहे। इन करे बि असांजी जेका मैशियत आहे, एग्रीकल्चर आहे, जेको असांजो मेन सोर्स आहे, उहो सिंधु दरिया आहे। सिंधु दरिया जो जेको सफ़र आहे चाइना खां शुरू थिए थो ऐं 1700 खां 1800 मील जो सफ़र शुरू करे अरबी समुंड में पवे थो। हाणे काफ़ी वक़्त खां बाद में सिंधु दरिया में पाणी जी खोट आहे, जंहिंजे करे मोस्टली जेके बदीन आहे या जेके ॿिया ज़िला आहिनि, उते काफ़ी शहर काफ़ी ॻोठ जेके आहिनि उहो सिंधु दरिया मक़सदु अरबी समुंड खाईंदो पियो अचे, जंहिंजे करे असांजी मैशियत खे बि नुक़सानु पहुचे पियो ऐं प्लस में ॻोठ शहर बि तबाह थियनि पिया। त ज़रूरी आहे त सिंधु दरिया जी बि संभाल करणु घुरिजे। मां सलाम कयां थो इन मर्द मुजाहिद अली काज़ी साहब खे, जंहिं उन सिंध जी सकाफ़त खे जेका 5000 साल पुराणी आहे, उन जॾहिं सॼी उर्दू मीडिया लही आई इन ते, इन ते त सिंध जी सकाफ़त खे जेको आहे माना चिथरूं माना हिकिड़ो सिधी सी ॻाल्हि आहे हुनजी ढोंग, अली काज़ी साहब जस लाणे जंहिं सिंध जी सकाफ़त 5000 साल सकाफ़त खे उजागर कयो। ऐं हाणे इहो जेको सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं आहे, हिकु सिंधी माण्हू को ईद वांगुरु था मल्हाइनि पिया। हाणे इहो क्रेडिट ॿियो कंहिं ॾे बि कोन थो वञे, इहो मोहतरम अली काज़ी साहब ॾे वञे थो, जंहिं जस लाणे जंहिं सिंधियुनि खे उत्साह विधो। जॾहिं इहा मीडिया न हुई तॾहिं सुगड़ मीडिया हुया, उहे पंहिंजो झर झंग अमुन जो, प्यार जो, मोहबत जो, सकाफ़त जो पैगाम पहुचाईंदा। ऐं जॾहिं न हर हिकु क़ौम हर हिकु मुल्क पंहिंजे सकाफ़त सां सुञातो वेंदो आहे, जीअं पाक रसूल वटि मदीने जे मीर वटि असांजी टोपी अजरक वई त साईं जन हिन जी तमामु तारीफ़ ऐं साराह कई त ॾिसो त सिंधियुनि माण्हुनि हिन खे मेहराब ठाहियो आहे, जे निड़ न लॻंदो त निमाज़ न थींदी। ऐं हिन टोपीअ जी तमामु तारीफ़ कयां, अजरक ख़ुशीअ सां क़बूलियाऊं, चयाऊं त जॾहिं मुंहिंजा आख़िरी लम्हा हुजनि ऐं मां पंहिंजे जन्नत बका ॾे वञा त आख़िरी कफ़न जे मथां मुंहिंजे सिंध जो अजरक छॾिजो। सो हिन जो तमामु वॾो मक़ाम ऐं मान आहे। ऐं सिंध जी जेका सकाफ़त आहे, सिंध जो जेको वेस आहे, टोपी अजरक आहे, ॿियनि सकाफ़त वारनि खां अलॻि ऐं निरालो आहे। सिंधी माण्हू लखनि में पधिरो ऐं सुञातो वेंदो आहे। सिंध तो तां सूर्य कुंदर थिया कुर्बान, हिन सोन वर्णी धरतीअ जो शाही आहे शान, जन्नतुल फिरदौस आहे सिंध, हिन जो मथे आहे मान, कराचीअ खां कश्मीर ताईं हिन जो हर खितो आली शान, कींजर मंचर मयाणी ॾिस मिठी संदो माग मकान। हिते आयल सुगड़नि सियासी समाजी अॻवान आहिनि, उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हुयो त हीअ सुगड़ कचहरियूं मच कचहरियूं 5000 साल पुराणे खां वठी थींदियूं अचनि थियूं। ऐं हिननि जो इहो बि चवण जो सिंधु तो में साह असांजो जे सिरे हेठि 5 डिसंबर ते जेको मोहतरम अली काज़ी ऐलान कयो आहे, असीं उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं जेको ऐलान कयो आहे उन सां असां 5 डिसंबर ते क़ौमी ईद करे मल्हाईंदासीं। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।